ये खूबसूरत जेको मस्जिद जो तव्हांखे ॾेखारियो आहे गौसिया मस्जिद मटियारनि में आहे। बाईपास ते नेशनल हाईवे मोटरवे पाकिस्तान दे तमाम इन जो खूबसूरत अंदाज़ है। असां तव्हांखे ज़ूम करे ॾेखारियूं पिया। ये गौसिया मस्जिद मटियारी नेशनल हाईवे ते लगो लगा है। मटियारी चौक में तमाम खूबसूरत मस्जिद है जिन नज़ारो से तव्हांखे करा रहा पिया। ये गुंबज़ न जा ये रोज़ो है मस्जिद जे मथा माशाल्लाह ज़बरदस्त। ये असां तव्हांखे ज़ूम करे ॾेखारियूं पिया। तमाम इन जी हेठि जी लोकेशन बेहतरीन ज़बरदस्त। ये गौसिया मस्जिद मटियारी, ये अच्छा मीनार गुंबज़ तमाम ज़बरदस्त कारीगरनि जे कारीगरी सां ही ठहियल है। ये मटियारी ये उन जो मदरसो है। खूबसूरत मंजर मटियारी ही कारीगरनि जी कारीगरी है। हालांकि असां इन खां अध फरलांग पोइते आहियूं पर तव्हांखे ज़ूम करे ॾेखारियूं पिया। तमाम ज़बरदस्त मटियारी जी खूबसूरत मस्जिद गौसिया मस्जिद जेका नेशनल हाईवे ते है मोटरवे पाकिस्तान दे। ही मटियारी जो चौक है। ही मस्जिद तमाम बेहतरीन अंदाज़ सां ठहियल है जेका असां तव्हांखे ॾेखारियूं पिया। वरी अचो ही मटियारी जो तव्हांखे असां ॾेखारियूं। एक क्लिप साइन बोर्ड है जो जिंदे मटियारी लिखियो पिया वेलकम टू मटियारी। ये चौक है नेशनल हाईवे जो। ये चौक ते लिखे पिया वेलकम टू मटियारी। ये साइन बोर्ड है। ये नसरपुर चौक है पालीजानी चौक है नेशनल हाईवे जो मोटरवे पाकिस्तान। तमाम खूबसूरत अंदाज़। ये वरी अचो तव्हांखे असां इन जो सही नमूने सां ॾेखारियूं। गौसिया मस्जिद तमाम ज़बरदस्त इन खूबसूरत मंजर। असां परे खां ये मस्जिद तव्हांखे ज़ूम करे पिया ॾेखारियूं ऐं यकीनन तव्हांखे सही नज़र ईंदी हूंदी। तमाम बेहतरीन। वरी इंशाल्लाह तव्हांखे इन जो अंदरियूं ॾेख बि ॿिए चकर में ॾेखारींदासीं। अॼु बालारो जुमे जो ॾींहुं आहे त ये गौसिया मस्जिद तमामु सुठे ऐं सुहिणे अंदाज़ सां ठहियल आहे जेका असां तव्हांखे ॾेखारियूं पिया। माशाल्लाह ज़बरदस्त। ये उन खूबसूरत ॾेख है। ज़बरदस्त। ये मटियारी है मटियारी चौक नेशनल हाईवे ते गौसिया मस्जिद तमाम प्यारी है। उन जा प्यारा मंजर तव्हांखे असीं ॾेखारियूं पिया। यकीनन तव्हांखे पसंद ईंदा। नेशनल हाईवे ही कराची ॾांहुं वेंदड़ रस्तो क़ौमी शाहरा। कराची ॾांहुं वेंदड़ शाहरा ही